नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क अंदर कोरोना के केसिस में मजमूई अंग 1,62,062 थी वियो आहे, जॾहिं त 24 कलाकनि दौरान वधीक 136 ॼणा मरीज़ फोत थी चुका आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन मूजिब मुल्क में कोरोना केसिस जो मजमूई अंग 1,62,062 ऐं मरी वियलनि जो अंग 3,229 थी वियो। गुज़िरे 24 कलाकनि दौरान 136 मरीज़ फोत थी विया आहिनि। मुल्क में कोरोना जा फाइल केस 1,04,50 आहिनि। मुल्क में 61,383 कोरोना जा मरीज़ एहतियात थी चुका आहिनि। सिंध में कोरोना जा केस 62,269, पंजाब में कोरोना केसनि जो अंग 61,678 थी वियो। खैबर पख्तूनख्वा में 20,181, बलूचिस्तान में कोरोना केस जो 8,998, इस्लामाबाद में कोरोना केस 9,941, गिलगित में 1,225, आज़ाद कश्मीर में 769 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।